ॾह मुहर्रम ते बुलड़ी शाह करीम में घरवारी समेत क़तल थी वियल पीपल्स पार्टी अॻुवाण ग़ुलाम नबी मक्सी जे क़तल केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ ग़ुलाम नबी मक्सी जे भाउ यूनियन काउंसिल बुलड़ी शाह करीम जे अॻूणे वाइस चेयरमैन अकरम मक्सी जे अॻुवाणीअ में रैली कढी बुलड़ी शाह करीम जे शहीद बिलू पंवर चौक ते धरणो हयो वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त जी साबिक़ा वाइस चेयरमैन मोहम्मद अकरम मक्सी ऐं मुंहिंजो भाउ ग़ुलाम नबी शहीद ग़ुलाम नबी मक्सी जंहिंखे 10 मुहर्रम जे ॾींहुं सरेआम शहर में क्लाशनि जा बरसटाणी क़तल कयो वियो। हुनखे हुनजी घरवारी खे हिन मासूम जे अॻियां हिन मासूम हुननि जो कहिड़ो ॾोह कयो हो। असांखे हुकूमत खां इहो जवाबु वठिणो हिन मासूम हुन कातल जो ॾोह कहिड़ो कयो जंहिंखे माउ पीउ हिन जे अॻियां क़तल कया विया आहिनि। हिन जी कैफ़ियत इहा आहे कि राति जो रड़ियूं करे थो उथिए, छिरक भरे थो उथिए। असां हुकूमत खां पुरज़ोर अपील था करियूं ऐं असांजा जेके नुमाइंदगान आहिनि उन्हनि खां पुरज़ोर अपील था करियूं, महिरबानी करे इब्राहिम मक्सी इमाम हसन मक्सी वारनि खे गिरफ़्तार कयो वञे। हिननि मूंखे सरेआम धमकियूं मोकिलियूं आहिनि, जेकॾहिं केस तां हथ न खणंदे त तुंहिंजी बि उहा ई हालत कंदासीं जेका तुंहिंजे भाउ जी ऐं तुंहिंजी भाॼाई जी कई वई आहे। महिरबानी करे इन शइ ते एक्शन खयो वञे, असां सां इंसाफ़ु कयो वञे ऐं कातिलनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। बुलड़ी शाह करीम में जेको वाक़ियो थियो सॼी दुनिया हज़रत इमाम हुसैन जे गम सां हुई ऐं विच चौक ते असांजे दोस्त शहीद ग़ुलाम नबी मक्सी उनजी घरवारी ऐं मासूम पुट खे क्लेशनि जा बस हणी हुनखे शहीद करे छॾियो। उनखे वाक़िए खे 2 महीना थिया आहिनि, अञा ताईं इब्राहिम मक्सी गिरफ़्तार कोन थियो आहे। उहो कारोबार करे पियो, अञा ताईं उनखे वारिसनि खे सरेआम धमकियूं पियो ॾिए तव्हां केस मां हथु खणो। असां पीपल्स पार्टी खे चऊं था तव्हां जमहूरी पंहिंजी पार्टी खे सॾायो था, तव्हां चओ था असां जमहूरी पार्टी आहियूं। हीअ दहशतगर्द तव्हां पार्टी में जेके विहारे वेठा आहिनि, जेके एॾा दहशतगर्द माण्हुनि खे सरेआम मारनि पिया, अञा ताईं तव्हांखे पार्टी में विहारे वेठा उनजी मेंबरशिप तव्हां जेको ख़तमु न कई वई आहे। असां SSP टने मोहम्मद ख़ान खे चऊं था अॼु असां 100 जी तादाद में आहियूं, सुभाणे असां 1000 जी तादाद में SSP ऑफिस जे अॻियां धरणो वेहंदासीं। जेसीं ताईं इब्राहिम मक्सी गिरफ़्तार न थींदो तेसीं ताईं असां हितां कोन उथंदासीं। इंसाफ़ कयो वञे SSP के DIG साहब के IG साहब के त असां सां इंसाफ़ कयो वञे। असां सां एॾो ज़ुल्म आहे त आम माण्हू सां सुभाणे छा थींदो, उन्हनि जो त कुझु बि कोन थींदो। ऐं हेॾियूं इहे दहशतगर्दियूं करे विया आहिनि, उन खां बावजूदि बि धमकियूं पिया ॾियनि। सर असां जेको हेतिरो जेको मजमू आहे जेको माण्हू हेतिरा माण्हू तव्हांजे नज़र अचनि पिया, छाजे करे जो असांजो इंसाफ़ अदालतुनि मां इंसाफ़ ख़तमु थी चुको आहे, जो माण्हू रोडनि ते निकिरिया आहिनि। असां जॾहिं रोड ते निकिरूं त पोइ असांखे इंसाफ़ मिले। जेको 10 मुहर्रम ते जॾहिं त मौला हुसैन जे ग़म जो शहादत जो ॾींहुं हो, उन ॾींहं ते शहीद ग़ुलाम नबी मक्सी जेको PP ज़िले टंडे मोहम्मद ख़ान जो इतलात सेक्रेटरी यूथ जो, ऐं उनखे क़तलेआम कयो वियो आहे, सरेआम क़तल कयो वियो आहे। ऐं उनजो विच चौराहे शहर ते ऐं उनजे भाइरनि खे भाउ अकरम मक्सी आहे या उनजे अहलिया खे जेको सो हिरासमेंट करे इहो धमकायो पियो वञे त तव्हां केस तां हथ न खणंदव त असां अव्हांखे क़तल कंदासीं। ऐं सुभाणे ख़ुदा ऐं हेॾो सारो हानियूं जेको थियो आहे हिन मीडिया जे दुनिया जे साम्हूं आहे। ऐं सुभाणे जेकॾहिं अकरम मक्सी खे या उनजे कंहिं ख़ानदान खे या उनखे फ़र्द खे कुझु थियो त उनजो ज़िम्मेवारु केरु रहंदो। उस्मान पंवर, कोशिश न्यूज़, बुलड़ी शाह करीम।